जस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी खे गिरफ्तार करे गुम करण खिलाफ सिंध के मुख्तलिफ शहरन में हड़ताल करे एहतजाजी मुज़ाहरा कया विया। सनान खान कुरैशी खे ज़ाहिर न करण खिलाफ जस्कम के मरकजी सॾ ते सकरंड में मुकम्मल हड़ताल रही। ड्रिप मेयर शाह में जस्कम कारकुनन ऐं सिविल सोसाइटी के माण्हुनि हफीज़ुल्ला उजण, हबीबुल्ला, फ़कीर, ज़ुल्फ़कार उजण ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहरो कयो वियो। कंदकोट में जस्कम के सॾ ते शहर जूं मुख्य बाज़ारूं सोनारकी बाज़ार, घंटाघर चौक, शिकारपुर रोड समेत सॼो शहर बंद रहियो। जॾहिं त कारकुनन वाली ॾिनो सिंधी, हफ़ीज़ मक्सी ऐं समी कलवट जी अॻवानीअ में घंटाघर चौक ते टायरनि खे बाहियूं ॾेई ट्रैफिक बंद करे छॾी। ठरी मीरवार में सनान खान कुरैशी की गिरफ्तारी ऐं क़ौमपरस्त क़यादत मथां कूड़ा केस दाख़िल करण खिलाफ एडवोकेट राजा अल्ताफ हुसैन शर, आजम खान शर, आबिद शर ऐं ॿियनि जी अॻवानीअ में ठरी मीरवार शहर खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई। मीरपुर माथेरे में जस्कम जे सॾ ते जुज़वी हड़ताल रही, जॾहिं त कारकुनन फ़कीर रमज़ान कलवड़, वहीद सिंधी, अकरम मेतलो, हनीफ सूमरो ऐं ॿियनि जी अॻवानीअ में भिटाई चौक ते एहतजाजी मुज़ाहरो कयो। काज़ी अहमद में बे जस्कम जे सॾ ते मुकम्मल हड़ताल रही, जॾहिं त कारकुनन पीर नईम, फ़कीर साजन कुंभर, कामरेड ॾाॾो महर ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहरो कयो वियो। खोड़ा में जस्कम कारकुनन मोहम्मद अली उजण, सैफ सूमरो, नूर मोहम्मद सिंधी ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहरो कयो। गंबट में बे जस्कम जे सॾ ते शहर में शटरबंद हड़ताल रही, जॾहिं त कारकुनन गंबट प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहरो कयो। खिपरे में बे जस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी खे गिरफ्तार करे गुम करण खिलाफ अकबर मरी, आज़ाद कुंभर, शौकत बुर्दी ऐं ॿियनि पारां म्यूनिसिपल कमेटी खिपरो चौक ते अलामती बुख हड़ताल कई। वर शहर में जस्कम, जीए सिंध महाज़ ऐं सिविल सोसाइटी पारां जस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी की गिरफ्तारी ऐं बहरिया टाउन इंतजामिया पारां धरती धड़ियनि ते कूड़ा केस दाख़िल करण खिलाफ जानू शाह चौक ते कामरेड राशिद शाह भाडाई, फरहाद चांडियो, सईद खान ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहरो कयो वियो। हैदराबाद में यूथ एक्शन कमेटी पारां जस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी की गिरफ्तारी ऐं बहरिया टाउन इंतजामिया पारां क़ौमपरस्त क़यादत ते केस दाख़िल करण खिलाफ हैदराबाद प्रेस क्लब आॾो सिंधु नवाज़ घांगरो, हम्ज़ चांडियो, तबस्सुम मीर बहर ऐं ॿियनि जी अॻवानीअ में एहतजाजी मुज़ाहरो कयो वियो। जामशोरे बार काउंसिल के वकीलनि पारां पाकिस्तान बार काउंसिल के मेंबर सज्जाद चांडियो समेत सिंध एक्शन कमेटी की क़यादत ऐं कारकुननि ते केस दाख़िल करण खिलाफ एडवोकेट हैदर उन्नड़, फहीम उन्नड़, जावेद कोहिस्तानी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहरो कयो वियो। मेहड़ में सीनियर वकील सज्जाद चांडियो समेत सिंध के क़ौमी कारकुननि मथां कूड़ा दहशतगर्दी जा केस दाख़िल करण खिलाफ मेहड़ बार के जनरल सेक्रेटरी इम्तियाज़ पांवर, वकील अब्दुल खालिक बुघियो ऐं ॿियनि जी अॻवानीअ में मेहड़ कोर्ट में एहतजाज कयो वियो। उन मौके ते एहतजाजनि खे ख़िताब कंदे अॻवाननि जो चवणु हो त बहरिया टाउन वारे पुरअमन एहतजाज बाद जस्कम चेयरमैन सनान कुरैशी के घर ते रियासती इदारनि चढ़ाई करे सनान खान खे गिरफ्तार करे गुम करे छॾियो आहे, जेको मज़म्मत जोॻो अमल आहे। उन्हनि चयो त बहरिया टाउन जी विंगार ते सिंध हुकूमत ऐं सिंध पुलिस कारकुननि मथां कूड़ा केस दाख़िल करे हिरासा करे रही आहे, जंहिं खिलाफ सख़्त एहतजाज कयो वेंदो। अॻवाननि चयो त जस्कम चेयरमैन खे आज़ाद न कयो वियो त एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। होॾां जस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी की गिरफ्तारी ऐं गुम करण खिलाफ सिंध हाई कोर्ट में कोसैन खान कुरैशी पारां वकील मोहम्मद खान शेख मार्फत दरख़्वास्त दाख़िल कराई वई आहे, जंहिंमें ॼाणायो वियो आहे त सख़्त तशद्दुद बाद सनान कुरैशी खे गिरफ्तार करे गुम कयो वियो आहे, जंहिं जी हयातीअ खे ख़तरो आहे, खेसि ज़ाहिर करे अदालत में पेश कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk